सफ़ाई का तमाम ख़राब है। जो तव्हां गरीब या उम्मीद था रखूँ तो तव्हां उन्हनि मिस्किन माण्हुनि जो गर्जनो थी ऐं उन्हनि जो आवाज़ मथी आला पेश करण जे लाइ वॾो हिकु मुसानो आहे ऐं हीअ ख़ला वॾे टाइम खां पोइ पूरो थींदो, एतिरी जल्दी पूरो कोन थींदो। वञण वारो बि हली वियो। हिते आयल असांजा ताज़ा एतिराम दोस्त जेके आया आहिनि असांजे दुख में बराबरि जा शरीक थिया आहिनि। सही पहिरीं त आउं सभिनी दोस्तनि जी शुक्रगुज़ार आहियां जेको हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा या साफ़ी दोस्त उन्हनि जी शुक्रगुज़ार। ऐं भावनिशा मुंहिंजो 6वीं क्लास खां मुंहिंजो क्लास फेलो हो। मूं ऐं भावनिशा जो गॾु पढ़ियासीं 6 खां वठी। भावनिशा जे प्रोग्राम ठाहियो वियो आहे। अर्ज़ु आहे त हिकिड़ो तव्हांखे महिरबानी चाहींदुसि त मूंखे जेको हिन प्रोग्राम में आवाज़ु आहे। ॿियो हीअ आहे त अचानक मुंहिंजो विछोड़ो जेको आहे मूंखे लफ़्ज़ कोन था अचनि मिलनि जे लाइ चवां। उन ॾींहुं ख़बर जे हवाले सां असांखे ख़बरूं ॾींदो रहियो। उन ॾींहुं बि जंहिं ॾींहुं हिन तज़ती मेड़ाके में असांखे सॾ में सॾ ॾिनो। महिरबानी जीअं असांजो काइद करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद साफ़ी दोस्तों कौमी अवामी तहरीक जा विलया सदर शौकत नवानी जमायत इस्लामी जा दोस्त साईं यूनस अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल हश्र व महबूब जो सदको हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको अल्लाह करीम सभी के बख्श। अल्लाह करीम मुझे दर्जात बुलंद फरमा। मुझे तमाम सगीरा कबीरा ज़ाहिरी बातिनी जेका गुनाह है रब्बुल आलमीन उन्हें जे गुनाह माफ़ करे उन्हें थोड़ो जमील अता फरमा। सब्र जमील ते अजर अजीम अता फरमा।